अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट, शबाना नवाज़ ऑफिशियल्स यूट्यूब चैनल जे तवसुस सां तव्हां सां मुखातिब आहियां। अॼु जेको मां क्लास वठी रही आहियां उहो तव्हांजे ई सवालनि जे जवाबनि ते मुश्तमिल आहे, जेको जल्दी में मां ऑर्गेनाइज़ करण जो सोचियो ऐं सिर्फ़ु तव्हांजा जवाब ई मां हिन में ॾींदमि। तव्हांजो हिकिड़ो सुवालु हुयो त किस्से ऐं दास्तान में कहिड़ो फ़र्क़ु आहे। डियर स्टूडेंट्स, किस्सो जंहिंखे अंग्रेज़ीअ में फेबलियो चयो वेंदो आहे, किस्सो अहिड़ी कहाणीअ खे चयो वेंदो आहे जेको माफ़ूकिल फितरत हुजे। किस्सो कंहिं बि हिकु इंसान जे ज़िंदगीअ ते मुश्तमिल हूंदो आहे। थोरी कुझु पॉइंट्स आहिनि इन लाइ जो कंहिं ॿिनि शयुनि में जॾहिं तक़ाबली जाइज़ो कबो आहे, फ़र्क़ु कबो आहे, त उन में थोरो ई डिफरेंस हूंदो आहे उन्हनि शयुनि जे विच में। उन्हनि खे थोरो सम्झण जी कोशिशि कबी आहे। त हीअ जेका पॉइंट आहे उनखे थोरो तव्हां सम्झण जी कोशिशि कयो, त होॾे वरी दास्तान में बि उनखे क्लियर कंदासीं। त किस्सो कंहिं बि हिकु इंसान जी ज़िंदगीअ ते मुश्तमिल हूंदो आहे। किस्से जो प्लाट संजीदा ऐं मुंझल हूंदो आहे, लेकिन उन पेचीदगीअ में बि दिलचस्पी हूंदी आहे। किस्से में माहौल अजनबी ऐं ओपरो हूंदो आहे ऐं ख़याली वाक़िअनि खां अलावा हिन में अजीब दुनिया जहिड़ो क देव परियूं कोह कफ जी तख़यल वारी दुनिया हूंदी आहे। किस्सनि जा किरदार फ़क़ति इश्किया, रज़मिया, बदकारी ते मुश्तमिल हूंदा आहिनि। किस्सनि में किरदार हमेशह माफ़ूकिल फितरत मेटाफिज़िकल हूंदा आहिनि। किस्सनि में नमूदार थींदड़ वाक़िआ हमेशह ग़ैर फितरी हूंदा आहिनि। ऐं अॼु असांजे सिंधी अदब जा जेके या हूअं बि किस्से खे तव्हांखे मां क्लियर करण लाइ कुझु ॿुधायां थी किस्सा जंहिंखे तव्हां पढ़ो, या थी सघे तव्हां ॿुधा हुजनि त शायदि तव्हां वधीक क्लियर थी सघो। त अलफ़ लैला जो किस्सो आहे। अमीर हमज़ा, चार दरवेश, तोते नामी, सैफुल मलूक, हातम ताई, गुल बकावली ऐं ॿिया केतिरा इश्क ऐं रज़मिया किस्सा ऐं दास्तान वग़ैरह आहिनि। लोक किस्सनि में उमर मारवी, सुहिणी मेहार, मूमल राणो वग़ैरह शामिल आहिनि। ऐं जेको दास्तान हूंदो आहे, दास्तान केतिरनि ई किस्सनि ते मुश्तमिल हूंदो आहे। मतिलबु किस्सो कंहिं हिकु इंसानी ज़िंदगीअ ते मुश्तमिल हूंदो आहे ऐं दास्तान केतिरनि ई किस्सनि ते मुश्तमिल हूंदो आहे। मतिलबु त हिकु दास्तान में किस्सा किरदार हूंदा आहिनि ऐं उहे इंसान जे ज़िंदगीअ जा हुजनि या अॻाटे ज़माने जे ॾंद कताइनि वारा जिन भूत परियनि देव ऐं उन्हनि जा साहा मुख़्तलिफ़ तोतनि में वग़ैरह तोतनि में क़ैद हुजण वारा हुजनि। दास्तान हिकु मरकज़ी किस्सो थींदो आहे जेको तवील हूंदो आहे। उन में ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी आहे, यानी मरकज़ी किस्से खां सवाइ विच में ॿियूं बि केतिरियूं नंढियूं वॾियूं आखाणियूं हूंदियूं आहिनि जेकी ज़ंजीर जे कड़ियुनि वांगुरु हिक ॿिए सां जड़ियल हूंदियूं आहिनि। दास्तान जो समूरो किस्सो तख़यल जे परवाज़ जो नतीजो हूंदो आहे, जंहिंजो हक़ीक़ी ज़िंदगीअ सां वास्तो अक्सर घटि हूंदो आहे, बल्कि न हूंदो आहे। उन में माफ़ूकिल फितरत किरदार, ग़ैर कुदरती ॻाल्हियूं, मतिलबु खट पई आसमान में उॾरे ऐं अलादीन जो चिराग खे घसण सां जिन हाज़ुर थी वियो, फलाणे जिन भूत जो साह तोते में क़ैद आहे, ठीकु आहे, अचानक कालीन अची वियो, उन ते चढ़ी ऐं शहज़ादो आहे उहो फलाणे देव जे उन में मरकज़ ते पहुची वियो, ठीकु आहे। उन जे बावजूदि बि किस्से जो इंसानी ज़िंदगी ऐं फितरत सां को न को थोरो तालुक़ु ज़रूरु हूंदो आहे। इन लाइ जो दास्तान में ज़िंदगीअ जी हिकु थोरी तस्वीर बि हूंदी आहे। हा, उन जो तालुक़ु हाल सां घटि पर माज़ी बैद सां वधीक हूंदो आहे। दास्तान में अहिड़ी दुनिया ॾेखारियल हूंदी आहे जंहिंमें मरकज़ी किरदारु इंसानु हूंदो आहे। हा, दास्तान में मरकज़ी किरदारु इंसानु हूंदो आहे जेको कॾहिं परेशान त कॾहिं मुश्किलातुनि में मुब्तदा हूंदो आहे। उन जा देव परियूं मुख़्तलिफ़ इंसान साज़िशूं चालू कंदा आहिनि उनजे ख़िलाफ़ु। उहो इलाही मुश्किलातुनि में हूंदो आहे, पोइ पंहिंजी अकुलमंदीअ सां ऐं मौजज़ाती तौर ते, बख़्ती तौर ते उनजो क़िस्मत साथ ॾींदी आहे ऐं उन्हनि सभिनी मुश्किलातुनि मां ॿाहिरि निकिरी ईंदो आहे, ठीकु आहे। ऐं उन नेठि फाइनली कामयाबियुनि ऐं कामरान सां हमकिनार थींदो आहे। दास्तान में किरदारी निगारी न हूंदी आहे, छाकाणि त उन में इंसानी किरदारनि खे ग़ैर मामूली गुणनि वारा इंसान करे ॾेखारींदो आहे। इंसानी किरदार सां गॾु दास्तान में माफ़ूकिल फितरत किरदार बि हूंदा आहिनि, जहिड़ो क देव परियूं जिन भूत जादूगिराणी वग़ैरह वग़ैरह साॻा। कंक्लूजन इहो थो निकिरे त दास्तान ऐं किस्सो उहो आहे माफ़ूकिल फितरत जेके कहाणियूं आहिनि, ॻाल्हियूं आहिनि जिन जो तालुक़ु इंसानी ज़िंदगीअ सां तमामु घटि हूंदो आहे ऐं उन में इहे ई जिन भूत देव परियूं ऐं जेके ग़ैर फितरती मौजज़ा ऐं ग़ैर माफ़ूकिल फितरत ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उन्हनि ते मुश्तमिल हूंदो आहे। पर ईअं ई खणी जीअं चइजे त किस्सो जेको आहे उहो कंहिं हिकु इंसान जी ज़िंदगीअ ते मुश्तमिल हूंदो आहे, पर हिकु दास्तान में वरी केतिरा ई किस्सा हूंदा आहिनि ऐं दास्तान किस्सनि जो मरकज़ हूंदो आहे। इन हवाले सां वधीक के बि सवाल हुजनि
त ज़रूरु पुछंदा ऐं तेसी ताईं शबाना नवाज़ ऑफिशियल्स एंड सिंधी थॉट्स सां गॾु रहंदा. थैंक यू सो मच फॉर योर इनफ सपोर्ट एंड थैंक यू सो मच फॉर वॉचिंग आवर वीडियोज़. स्टे ब्लेस्ड.